साले मोहम्मद ब्रह्माणी जो नालो असां त नंढे हूंदे खां ॿुधंदा पिया अचूं, पर वेझड़ाई में असांजो काफ़ी साल थी विया आहिनि असांजी मुलाक़ात जो सिलसिलो जारी थियो। त मूं ॾिठो उनजे कचरियुनि मां, उनजो अंदाज़ बयान मां ऐं उनजी महिमान नवाज़ीअ मां असां ॾाढा मुतासिर थियासीं। इहो उहो सोन हो जंहिंखे मिटीअ में दॿियल हो, बसि दॿायो वियो हो, ऐं उहो मोती हो जेको सिप में बंदो हो। ऐं हुन पाण वक़्त सिर अहिड़ो इज़हार ज़रूरु कंदा रहिया आहिनि। ऐं संदसि इन ख़ामोशी ऐं सब्र जे करे इहो जेको इलाइक़ो आहे सो तंहिंखे तमामु घुटियल रखियो वियो, पसमंदा रखियो वियो, मज़लूमी जे शिकार में रहियो। पर जॾहिं पाण इहो आवाज़ु बुलंद कयूं, हिकिड़ो मज़ामती किरदार थी अॻियां उभरिया, त वाक़ई छा चवांसि, माण्हू ॾिठो त पाण कहिड़ा न अज़ीम शख़्सियत आहिनि, केॾो न सुठा माण्हू आहे। ऐं संदसि नालो ॿुधी असांखे त ॾाढो ॾुख थिए थो। अलाह असांजी दुआ आहे त अलाह खे जन्नत नसीबु करे। ऐं जेकॾहिं हीअ मज़ामती किरदारु अदा न करे हा त मां सम्झां थो त हिकिड़ो आम वॾेरे वांगुरु हुनखे मिटीअ जे हवाले कयो वञे।